पनुआकिल के कच्चे में सुमरा पवारी बंद वट सीधी रीत बोध जो पानी बंद के छुअण लगो। सवे गोठ पानी हेठ कच्चे पके में सिम जो पानी फसल के तबाह करे छड़ियो। मुतासिर माण्हू खुले आसमान हेठ वेठल कंहिं बि सरकारी अमलदारनि बोर मुतासिरनि जी साड़ न रधी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झुंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे पनुआकिल तालुके जे कच्चे में आयल वॾे पैमाने ते ॿोॾ ऐं पके में पैदा थियल सिम जी सूरत हाल बाबति आगाह कंदा हलूं त कच्चे में ॿोॾ ऐं पके में सिम ॻोठाणनि जो करोड़नि रुपयनि जो फ़सुलु ज़ाया थियणु ऐं अनाज लुड़ी वञणु ऐं चौपायो माल मरण जो नुक़सानु त थियो आहे, पर हेठां ई वारा कच्चे में सवें ॻोठ ॿोॾ जे पाणी हेठि आयल आहिनि ऐं उन्हनि जो माल मता बि लुढ़ंदो वञे पियो, अनाज बि लुढ़ंदो वञे पियो। ऐं हिन महिल ताईं सरकार इंतिज़ामिया या कंहिं बि चूंडियल नुमाइंदे पारां या रेस्को इदारे पारां उन्हनि जी का बि इमदाद न कई वई आहे, न ई पखा न खेमा न ई का ॿी सार लधी वई आहे, न ई बचाव बंदि ते हिन वक़्तु तव्हां मंज़र ॾिसी सघो था त को कामोरो मौजूदु आहे, आपाशी खाते जो इंतिज़ामी अमलदार या को ॿियो चूंडियल नुमाइंदो। ऐं इहा हालत आहे जो कच्चे में सवें ॻोठ त पाणी में अची विया आहिनि, पर उन्हनि जो अनाज वग़ैरह बि लुढ़े पियो। उन्हनि जी अचु वञु वॾो मसइलो बणियल आहे। ओवरलोड बोर्डिंग ते हू पनुआकिल तरफ़ ऐं पके तरफ़ मुंतक़िल थी रहिया आहिनि। ऐं ॻोठाणनि उन मौक़े ते ॿुधायो त केतिरियूं औरतूं डिलीवरी लाइ जॾहिं असां खणी अचूं था त उहो रस्ते में ई ॿेड़ी में डिलीवरी करे छॾीनि पियूं ऐं को बि सार लहण वारो कोन्हे, न राशन आहे न का सवारी आहे पके तरफ़ मुंतक़िल थियण जी। कुझु माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत माल मुंतक़िल कयो आहे, पर अञा ताईं हज़ारे ॻोठाणा मुख़्तलिफ़ वबाई बीमारियुनि में मुब्तला आहिनि। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची